अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापने कर जी न्यू अपडेट्स सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक करना दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट बंदी रहे दोस्तों। बिना देर वञो पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मल्हार ऐं वाहब वारनि ऐं जेको आहे त गमदिल वारनि जा हथ हिक ॿिए जी ॻीचे में पइजी चुका आहिनि दोस्तों। ऐं मल्हार नथो चाहे त राबेल जी शादी जेको आहे त गमदिल सां थिए ऐं गमदिल राबेल जो घोटु थिए ऐं हुनखे धमकी ॾेई वियो आहे दोस्तों त जॾहिं बि मां तूं राबेल जो घोटु बणिजी आहीं त तुंहिंजी मोड़नि सूधी मां मुंडी कटींदुसि दोस्तों। ऐं हुन ते माना गमदिल बि ज़िद ॿधो आहे त जेकॾहिं हीउ मूंखे धमकी ॾिए थो, प्यार मोहबत जी ॿोली नथो सम्झे त हाणे मां बि राबेल सां जेको आहे त शादी ज़रूरु कंदुसि। ऐं हू जेको मिठल वटि विया ऐं मिठल खे चई आया आहिनि दोस्तों त कॾहिं बि हू माना मिठल जेको आहे त फेरे न, ऐं असां जेको आहे त हुनजी छोकिरी राबेल सां शादी करण लाइ तयारु आहियूं। त इहो जहिड़ो बि अनक़रीब जेको थियण वारो आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॾिसूं त बालाजी ख़ान जेको आहे त मंठार खे चई छॾियो आहे त मल्हार ऐं मल्हार जे घर जी बातुनि खे तोखे सोगो करिणो आहे ऐं केर बि माना कंधु मथे न खणे ऐं मिठल खे तोखे माना जेको आहे त कंट्रोल में करिणो आहे, जीअं मिठल जेको राज़ी थिए मूंखे सऊं ॾियण जे लाइ। ऐं मंठार जेको आहे त कम सां लॻी वियो आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॾसींदो हलां त जेको आहे त रावल आहे त उहो बि पंहिंजे साथियुनि खे माना चई छॾियो आहे त मंठार जीअं ई ॿाहिरि निकिरे त मूंखे ॿुधायो ऐं इहा ख़बर जेको आहे त मुंहिंजे चाचे जेको आहे त वरियल कान खे न पए त हीउ जेको आहे त मंठार खे मारण जे पोयूं आहिनि। ऐं पंहिंजे साथियुनि खे हुन जेको सम्झाए छॾियो आहे त जीअं ई बालाज ख़ान जो वाठो या बालाज ख़ान जेको आहे त ॿाहिरि निकिरे त मूंखे इतला ॾियो त जीअं मां हुनजो कमु पूरो करे सघां। ऐं रावल जेको आहे त फुल कावड़ में आहे, जेसि ताईं हू सिकंदर ख़ान जो बदिलो न वठंदो तेसि ताईं चुप करे न वेंदो। ऐं रावल जेको आहे त पंहिंजे साथियुनि खे हुकुम करे छॾियो आहे त जीअं ई मंठार ॿाहिरि निकिरे ॿीहर खां त मूंखे माना इतला फौरी तौरु कयो वञे। ॿिए पासे दोस्तों राबेल ऐं मल्हार बि हिक ॿिए सां नथा ठहनि ऐं राबेल मल्हार खे चई चुकी आहे त जीअं मूंखे हाणे पंहिंजे वालिद साहिबु मूंखे पंहिंजे बाबा साईं चवंदो तीअं मां कंदसि, तूं पंहिंजी ज़िद सां हटी वञ। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।